अॼु चवंदी आहे पतो न को पहिरो किथे ॾस मुंहिंजो राजो मिले पा ओ नानी अॻ में वञा मुंहिंजे बचे खे मूंखे घोरे ॾियो। ही दाहूं आज़ियूं ऐं न्याज़ियूं इन ई ॿुढड़ी मावजूं आहिनि जंहिंजो नौजवान पुटु गुलाम रज़ा कुझु ॾींहं अॻु में पुलिस जी मौजूदगी में नामालूम हथियारबंद हथां घरवारी जी मौजूदगी में मुबैना तौरु अगवा करे गुम कयो वियो आहे। 70 सालनि जी ॿुढड़ी महनाज़ जेका पंहिंजा ख़ानदान जा समूरा फ़र्द औरतूं वठी ॻोठ जानी जरवार खां बदीन प्रेस क्लब अॻियां निटण उस में सरकार सगोरी जे कननि ताईं इहो फरियाद पहुचाइण लाइ पहुती आहे त संदसि पुट जो ॾोह ॿुधायो वञे। जेकॾहिं ॾुआरी आहे या मथसि केस दाख़िल आहिनि त खेसि ज़ाहिर करे कोर्टनि में पेश कयो वञे। 4 ॼणा ॿाह में झले उथाले खणी विया आहिनि। अॼु चवंदी आहे पतो न को पहिरो किथे ॾस मुंहिंजो राजो मिले पा। गुलाम रज़ा लगारी जी घरवारी बि पंहिंजी नंढड़ी धीअ सां गॾिजण में मौजूदु हुई जेका गुलाम रज़ा लगारी जी बाज़ियाबी लाइ सख़्तु गर्मीअ में दाऊं करे खेसि फौरी तौरु बाज़ियाब करण लाइ रड़ियूं करे रही हुई। खणी विया आहिनि का सबूत न छा आधी राति जो मुंहिंजे धीउ खे उछिरियो आहे मूंखे बंदूक हया आहिनि उलारियो आहे बंदूक का सबब मुंहिंजे ॿुधाइनि पोइ ॾोह जे अदालत में पेश कनि बिना ॾोह जे खणी विया आहिनि। रज़ा जरवार हिकु लेखक हो ऐं जाप कंदो पंहिंजी जाप ते वेंदो राति 24 मई ते राति जो 1 बजे हिनखे घर मंझां खणी विया पर हिन जो ॾोह कहिड़ो हाणे हिनखे अदालत में कनि पेश आख़िर में ॾोह कहिड़ो। नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ सिंध सरकार खे फौरी क़दम खणी ॾुखियल ख़ानदाननि खे आथत ॾियण जी ज़रूरत आहे। कैमरामैन रजब रायमू सां गॾु शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़ बदी।